नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में ख़बर ॾींदा आहियूं त सोभودेरो लॻ ॻोठ कींजर जे रहिवासी औरतन مسمات आमनत खातून مسمات शकीला मंगणे जो मासूम ॿारनि खे साण खणे एहतजाज कयो। औरत शकीला मंगणे जो दाहींदे चयो त 6 ॾींहं अॻु बाअसर व्याजनि नेमत मंगणे जो वारनि मुंहिंजो मुड़ुसु गुलाम रसूल मंगणे जो ऐं मां डॉक्टर ॾे दवा वठण लाइ वञूं पिया त सरेआम असां मथां फायरिंग करे मुंहिंजे मुड़ुस खे रतो रत कयो। हिन चयो आहे त 50,000 व्याज ते वरिता हुआ, 10 लख अल तल वेकिरो करे ॾिना आहिनि, अञा बि 4 लख व्याज घुरनि पिया। मुसलसल 5 ॾींहंनि खां सोभودेरो थाणे जा इंसाफ़ लाइ चकर काटे रहिया आहियूं, रुगो ॾटा पिया ॾियनि ऐं व्याजनि पारां असां खां खसियल मोटरसाइकिल पिणु सोभودेरो पुलिस वापसि अञा न ॾिनी आहे। कमाइण वारो केर बि न, मासूम बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हिननि IG सिंध SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।